अस्सलाम वालेकुम वालो, उम्मीद है तो तव्हां सभु ठीकु हूंदा, ख़ुशो खुरम हूंदा। तव्हां सभिनी खे भलीकार चवां थो पंहिंजे यूट्यूब चैनल सिंधी विद GH लाखो सां। अॼु असां जे हिन वीडियो जो जेको मौज़ू आहे उहो ॾाढो अहम मौज़ू आहे, स्पेशली उन्हनि शागिर्दनि जे लाइ जेके CS जी तयारी कनि था ऐं सिंधी सब्जेक्ट उन्हनि जो ऑप्शनल सब्जेक्ट रखियल आहे। काफ़ी ॾींहंनि खां काफ़ी शागिर्द मूंखे चई रहिया हुआ त साईं महिरबानी कयो, को अहिड़ो मवाद, को अहिड़ो वीडियो ठाहियो जंहिंमें असांखे जेके हिक सिटा सवाल आहिनि, जेके MCQs जे हवाले सां असांखे कमु अची सघनि था, उन्हनि जो मवाद असांखे तव्हां ॾियो। उन सिलसिले में ही असांजो पहिरियों वीडियो आहे, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ जेके पास पेपर्स में CSS में जेके सवाल अची चुका आहिनि या ॿियूं मुख़्तलिफ़ टेस्टूं जेके ख़ासि तौर ते SST ऐं बाक़ी ॿियूं जेकी कमीशन्स ईंदियूं, उनमें जेके सिंधीअ जे हवाले सां सवाल ईंदा आहिनि, सिंधी अदब जे हवाले सां सवाल ईंदा आहिनि, उन ते अॼु असांजो पहिरियों वीडियो आहे। त हाणे वधीक देरि करण खां असां वीडियो शुरू कयूं था ऐं बिस्मिल्लाह कयूं था, पंहिंजे वीडियो जी शुरूआति कयूं था। सभ खां पहिरीं असां डिस्कस कंदासीं सिंधी ॿोलीअ जे तारीख़ जे हवाले सां, जेके किताब आहिनि उन्हनि जे हवाले सां। सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जेको किताब आहे, सभ खां पहिरीं सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ते जेको किताब लिखियल आहे, भेरूमल महरचंद आडवाणी जो लिखियल आहे। सिंधी ॿोली जो अभ्यास डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जो मशहूरु किताबु आहे, जंहिंमें उन खां पोइ अचे थो सिंधी ॿोली जो बण बुनियाद डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब, जंहिंमें डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहब जेको आहे सो पंहिंजो ॿोलीअ जे हवाले सां नज़रियो पेश कयो, बण बुनियाद जे हवाले सां। सिंधी ॿोली जो ग्रामर अर्नेस्ट ट्रंप साहब जो लिखियल आहे। सिंधी ॿोली लिसानियत खां समाजी लिसानियत ताईं डॉक्टर कासिम बुघे साहब जो लिखियल आहे। सिंधी ॿोली अदब जी तारीख़ डॉक्टर नबीबख्श खान बलूच साहब जो लिखियल आहे। हिन में पिणु डॉक्टर नबीबख्श खान बलोच सिंधी ॿोलीअ जे नज़रियनि जे हवाले सां पंहिंजो नज़रियो जेको पेश कयो आहे ॿोलीअ जे बणबुनियाद जे हवाले सां, उहो हिन में मौजूदु आहे। सिंधी ॿोली जा सरचश्मा डॉक्टर ग़ुलाम हैदर सिंधी साहब जो लिखियल आहे। सिंधी ॿोली अदब जी मुख़्तसर तारीख़ तारिक अज़ीज़ शेख साहब जो लिखियल आहे। सिंधी अदब जो तनक़ीदी अभ्यास महमूद अब्दुल मजीद सिंधी साहब जो लिखियल मशहूरु किताबु आहे। उनखां पोइ अची थो लतीफ़ियात जे हवाले सां। लुत्फ़े लतीफ़ जेको आहे उहो मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहब जो किताबु लिखियल आहे। लुगात लतीफ़ मिर्ज़ा कलीश बेग साहब जो लिखियल आहे। पैगाम लतीफ़ GM सैयद साहब जो लिखियल आहे। इहो पास पेपर्स में काफ़ी भेरा अची चुको आहे। शरह लतीफ़ रशीद अहमद लाशारी साहब जो लिखियल आहे। तज़किरा लतीफ़ी लुत्फ़ुल्लाह बदवी साहब जो लिखियल आहे। मुख़्तलिफ़ जेके असांजा शाइर आहिनि, उन्हनि जो उन जे हवाले सां असां हिन में डिस्कस मिले थो। शाहाणू शाह लालचंद अमरडने जो साहब जो लिखियल आहे। शाह जूं आखाणियूं जेठेमल परसराम जो लिखियल आहे। मुक़दमा लतीफ़ी डॉक्टर गरबाशानी साहब जो लिखियल आहे। शाह जो रिसाले जो मुतालियो, इन जे हवाले सां तव्हांखे सवाल पुछंदुसि त कंहिंजो लिखियल आहे। संज जो सैलानी भेरूमल महराजचंद आडवाणी साहब जो लिखियल आहे। उनखां पोइ अचूं था असां सिंधी जदीद शाइरी जे हवाले सां जेके मजमू आहिनि उन ते डिस्कस कंदासीं। लाट शमशेरुल हैदरी साहब जो जेको आहे सो मजमू आहे ऐं उनजो जदीद शाइरीअ जे हवाले सां इहो मजमू आहे। काफ़ी मखदूम तालिबुल मौला साहब जो तहक़ीक़ी हिकिड़ो कमु आहे, जेको काफ़ीअ जे हवाले सां लिखियल आहे। रहनुमाई शाइरी इब्राहिम ख़लील जो लिखियल आहे, जंहिंमें असांखे उरूज़ी शाइरीअ जे हवाले सां सॼी ॼाण मिले थी। रगूं थियूं रुबाब डॉक्टर तनवीर अब्बासी जो जेको आहे सो शाइरी जो मजमू आहे। भंवर भरे आकाश शेख अयाज़ जो पहिरियों शाइरी जो मजमू, जो सवाल पुछियो वेंदो आहे ऐं पुछियो वियो आहे त बाबा शेख अयाज़ जो पहिरियों शाइरी जो मजमू कहिड़ो, त भंवर भरे आकाश जेको आहे उहो शेख अयाज़ जो पहिरियों मजमू आहे। कुकण ऐं कल्याण उस्ताद बुखारी जो शाइरी जो मजमू आहे। चंड पशम गोलो अदल सुमरे साहब जो इहो मशहूरु मजमू आहे शाइरीअ जो। नैण महटे ख़्याल जाॻिया तहक़ीक़ आहे ताज जोयो साहब। जदीद शाइर जेके आहिनि असां वटि मुरवज आहिनि, हींअर अॼुकल्ह मौजूदु आहिनि, उन्हनि जे हवाले सां ताज जोयो साहब उन ते हिकिड़ो मुफ़सल जीअं मोक़काणे अंदाज़ सां हिकिड़ो किताबु लिखियो आहे, नैण महटे ख़्याल जाॻिया। हवा जे साम्हूं इमदाद हुसैनी साहब जो आहे। ऐं ॿियो हिकिड़ो किताबु इमदाद हुसैनी जो आहे, इमदाद आहे रहोल, उहो बि हिन जो मशहूरु किताबु आहे। गुलनि जहिड़ा ॻल अब्दुल गफ़ार तबसम साहब जो इहो शाइरी मजमू आहे। पीला गुंद पलांद में अयाज़ गुल ही 2023 जे CSS जे इम्तिहान में सवाल पुछियो वियो आहे। गुलदस्ते में गीत उस्ताद बुखारीअ जो ही शाइरी मजमू आहे। सावण जी ककरी हेकली बुरदो सिंधीअ जो लिखियल आहे। बुरदो सिंधीअ जो लिखियल आहे। उनखां पोइ असां अचूं था उस्ताद बुखारी जो असुलु नालो छा आहे। हाणे सवाल रिसेंटली, बल्कि हर कमीशन जी हर ॿी टी कमीशन में तव्हांखां इहो सवाल पुछियो वेंदो। उस्ताद बुखारी जो असुलु नालो अहमद शाह बुखारी आहे। शेख अयाज़ जो असुलु नालो मुबारक अली शेख आहे, सचल सरमस्त जो।
असुल नालो अब्दुल वहाब आहे, अब्दुल वहाब फारूकी बल्कि चइजे त बहितर थींदो। बेवस जो असुल नालो किशन चंद बेवस आहे। किशन चंद जो तीरथदास, किशन चंद तीरथदास आहे ऐं हीअ लाड़काणे जो मशहूर शाइर आहे। ठीकु आहे। अमर जलील अब्दुल जलील ही जेको अमर जलील आहे। खलील डॉक्टर मोहम्मद इब्राहिम हुनजो तखलुस खलील आहे। मोलाई शिदाई रहीम दाद बिरोही साहब जो जेको आहे सो ओरिजिनल नालो मोलाई शिदाई जो ओरिजिनल नालो रहीम दाद बिरोही आहे। गिरामी गुलाम मोहम्मद गिरामी मौलाना गुलाम मोहम्मद लगारी हुनजो असुल नालो आहे, जंहिंजो हिकिड़ो मशहूरु किताबु लिखियलु आहे मशरिकी शाइरी या फ़नी क़दर ऐं रुझानात। तनवीर अब्बासी नूर नबी अब्बासी, इमदाद हुसैनी सैद इमदाद अली शाह, नियाज़ हुमायूनी मुश्ताक अहमद मेमन साहब, अली बाबा अली मोहम्मद रिंद साहब। जो सवाल काफ़ी भेरा पुछल आहे। मोहसन ककड़ाई सैद नियाज़ अली शाह, फिदा मोहम्मद इस्माइल उरसानी, मुमताज़ मिर्ज़ा तौसल हुसैन, निसार बज़मी कलंदर बख्श जूने जो, काज़ी खादम हुसैन कुरैशी। हलूं था उते। सोनवरी धरती। हाणे असां अचूं पिया डिस्कस कंदासीं जेके मशहूर सफ़रनामा आहिनि जेके पास पेपर्स में पुछा विया आहिनि उन जे हवाले सां डिस्कस कंदासीं। सोनवरी वरनी धरती सलेमान शेख साहब जो लिखियलु आहे। बंदर बाज़ारू अल्ताफ़ शेख साहब जो लिखियलु आहे। सुरही सार मेहता महबूब जो लिखियलु आहे। मलीर खां मालमो अल्ताफ़ शेख साहब जो सफ़रनामो आहे। डोरे डोरे ॾेह 2024 जे CS जे इम्तिहान में हिन ते सवाल पुछियो वियो आहे। तनवीर अब्बासी साहब जो लिखियलु आहे। लाड़ जो शेर अल्लाह बचायो यार मोहम्मद समू साहब जो इहो जेको मशहूरु सफ़रनामो आहे। मुसाफ़िरीअ जो मज़ो लालचंद अमर ॾिनो साहब जो लिखियलु आहे। ईरान जो शेर मंज़ूर हुसैन लगारी साहब जो लिखियलु आहे। ॾाड़ियारे जबल जो शेर मिर्ज़ा कलीज बेग साहब जो लिखियलु आहे। वायूं भंडारनि जो अल्ताफ़ शेख साहब जो मशहूरु सफ़रनामो आहे। मोजन सहे मकड़ी अल्ताफ़ शेख साहब जो जेको आहे सफ़रनामो आहे। काजल भिनल नेण अब्दुल हई पलेजू साहब जेको आहे हुनजो मशहूरु हिकिड़ो सफ़रनामो आहे। अदियूड़ी अव्हां छा ॾिठो ताजल बेवस साहब जो मशहूरु सफ़रनामो आहे। सिंध जो सैलानी काकू भेरूमल जो सफ़रनामो आहे। गंजे टकर जो शेर मीरा मोहम्मद शाह, इहो मशहूरु आहे। तव्हां 9th क्लास में इहो ज़रूरु पढ़ियो हूंदो। अॻिते अचूं था त पोइ लोकदब जे हवाले सां जेके मशहूरु किताब आहिनि या मशहूरु ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे असां डिस्कस कंदासीं। ॿिए लाइन जा ॿोल डॉक्टर नबी पेश खान बलोच जो मशहूरु किताबु आहे जेको लसबेले जो जेको लोकदब आहे उन जे हवाले सां लिखियलु आहे। सिंधी श्रंगार शाइरी अब्दुल करीम संदीली साहब जो इहो किताबु लिखियलु आहे। सिंधी कचहरी जा मोर डॉक्टर कमाल ॼामड़ी साहब जो। ईअं सम्झे त ही लोकदब जी हिकु त्रिमूर्ति आहे जेके मुख़्तलिफ़ वक़्त सां आई आहे। जीअं असां चवंदा आहियूं शाल जेकी क्लासिकल शाइरनि जी टे मूर्ति आहे जंहिंमें शाह सचल सामी अची थो वञे। साॻी तरह सां डॉक्टर नबी पेश खान बलोच, वरी अब्दुल करीम संदीलो साहब डॉक्टर साहब, उन खां पोइ डॉक्टर कमाल ॼामड़ो। टिनी जो जेको कमाल आहे त लोकदब जे हवाले सां हिन जो कमु तमामु वॾे पैमाने ते आहे। सुबंद अता मोहम्मद शाह मूसवी साहब जो किताबु लिखियलु आहे लोकदब जो तहक़ीक़ी जाइज़ो। डॉक्टर अब्दुल करीम संदीले साहब जो जेको आहे सो इहो PhD जो मकालो आहे। सिंधी लोकदब जी इर्तकाई तारीख़ अल्लाह बख्श निज़ामानी साहब जो इहो हिकिड़ो मोनोग्राफ आहे जेको मुंहिंजे सम्झ में कोई 1965 या 64 में लिखियो वियो। संजा अवामी किरदार दादा सिंधी जो लिखियलु आहे। मोतिन मठ मलूक जी डॉक्टर दुरमोहन पठाण साहब जो लिखियलु आहे। पहाकनि जी पाण मशहूरु किताबु आहे ऐं PCS में इहो रिकमेंडेड बुक बि आहे। डॉक्टर अब्दुल करीम संदीले साहब जो इहो किताबु लिखियलु आहे। कचहरीया मोर डॉक्टर कमाल ॼामड़ो साहब जो लिखियलु आहे। लोलीनामा रमज़ान वाढो साहब जो लिखियलु आहे। गुलशन डोर उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी साहब जो लिखियलु आहे। उचारनि जो बुक गुलसन मलक साहब जो लिखियलु आहे। हर्फ़ हीरन जहिड़ा सुघड़ हुसैन बख्श रुड साहब जो इहो मशहूरु किताबु लिखियलु आहे। अचूं था हाणे असां मशहूरु जेके नाविल आहिनि उन्हनि जे हवाले सां असां डिस्कस कयूं था। नूरजहां डॉक्टर गुरबख्शानी साहब जो मशहूरु जेको आहे सो नाविल आहे। सांगड़ नाविल मोहम्मद उस्मान डीपलाई जो आहे ऐं हिनजो जेको बैकग्राउंड आहे पसे मंज़र आहे उहो हुर तहरीक ते मुश्तमिल आहे। ख्वाब खुशबू छोकिरी मेहता महबूब साहबा जो मशहूरु नाविल आहे जेको ज़हनी मुजारनि जे हवाले सां असांखे नज़र अचे थो। नफ़्सियाती तौर ते नफ़्सियाती पहलुअनि खे उजागर करे थो। मोहन जो दड़ो अली बाबा हिकु तारीख़ी रुमानवी नाविल आहे अली बाबा जो। सुंदरी खलीक मोराई साहब जो लिखियलु आहे। ऊंदाई धरती रोशन हथ आगा सलीम साहब जो लिखियलु आहे। उड़ाह डॉक्टर गुलाम नबी मुगल साहब जो लिखियलु आहे। हमाओस आगा सलीम साहब जो लिखियलु आहे। ग़रीबनि जो वरसो नारायण दास बंभाणी साहब जो लिखियलु आहे।
रासीलास पहिरियों तर्जुमो थियल दीवान नवल राय ऐं उधाराम जेको आहे हिन जो तर्जुमो कयो आहे पहिरियों असांजे सिंधी अदब जो ऐं सिंधी ॿोलीअ जो पहिरियों जेको आहे सो असां नावल हिनखे सम्झंदा आहियूं। प्यार पनाहूं शावरा महताब महबूब साहब जो लिखियल आहे। गुलनि जी टोकरी मिर्ज़ा कलीज बेग साहब जो जेको आहे सो हिकिड़ो नावल लिखियल आहे। पड़ाडो सोई सॾु सिराज लक साहब जो मशहूरु नावल आहे। प्यासी धरती रमदा बादल सिराज लक वेमड़ साहब जो लिखियल आहे। ऐं उनखां पोइ असां अचूं था पंहिंजे नेक्स्ट स्लाइड ते उन में ॾिसूं था त मशहूरु अफ़साना कहिड़ा जेके सिंधी जे पास पेपर्स में बि अची चुका आहिनि ऐं अची सघनि था। जॾहिं मां न हूंदुसि अमीर जलील जो मशहूरु अफ़साना जो मजमू आहे। दिल जी दुनिया अमर जलील साहब जो मशहूरु अफ़साना जो मजमू आहे। इन ते सवाल बि रिसेंटली 2024 में अची चुको आहे। चोटियों दर नसीम खल साहब जी शाइरी जो मजमू आहे। करबला नूर हुदा शाह जो शाइरी बल्कि अफ़साने जो जेको आहे सो मजमू आहे। सफ़ेद वहशी शेख अयाज़ जो जेको आहे सो मशहूरु अफ़सानो आहे जेको विरहांगे जे टाइम ते अंग्रेज़नि जे ज़ुल्म जे ख़िलाफ़ ऐं उन जे हवाले सां हिकिड़ो मज़हमती अदब जे हवाले सां जेको हुनजो वजूद विझे थो। उहा ई मारी समेरा ज़रीन साहब जी जेको आहे अफ़साननि जो मजमू आहे। जलावत नूरुल हुदा शाह जो जेको आहे सो अफ़साननि जो मजमू आहे। शबनम शबनम कमल कमल नसीम खल जी मशहूरु कहाणी आहे ऐं अफ़सानो आहे। चांदीअ जूं तारूं महताब महबूब साहब जो लिखियल आहे। प्यार ऐं पाप मोहन कल्पना साहब जो लिखियल आहे। प्यार जी घुट अल्ताफ़ शेख साहब जो जेको उहो लिखियल आहे। बिलू दादा अयाज़ हुसैन कादरी मशहूरु हिकिड़ो जीअं 2-3 नाला जेके अचनि था उहे तमामु हिकु जहिड़ा लॻनि था। उन्हनि जो मौज़ू बि हिकु जहिड़ो आहे जंहिंमें बिलू दादा अयाज़ कादरी साहब जो लिखियल आहे। पिशू पाशा जमाल अबड़े साहब जो लिखियल आहे। रनी कोड़ जो ख़ज़ानो अमर जलील साहब जो लिखियल आहे। नाकाम मोहम्मद शेख अब्दुल रज़ाक राज़ जो लिखियल आहे। आबे हयात गुलाम रब्बानी आगरे जो लिखियल आहे। अच्छा, गुलाम रब्बानी आगरे साहब जो बिलू दादा ऐं पिशू पाशा जहिड़ो लिखियल आहे। हिकिड़ो उनजो नावल अफ़साने जो नालो तव्हां ॿुधाईंदो मूंखे, ठीकु आहे? न त पोइ इनशाला वीडियो जे आख़िरी में आऊं इहो ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदुसि। अच्छा, उनखां पोइ असां अचूं था मुख़्तलिफ़ जेके ड्रामा आहिनि जा मजमू आहिनि उन ते असां डिस्कस कंदासीं। गुलछनो गिरनार जो आगा सलीम जो मशहूरु ड्रामो आहे। फेरोज़ दिल अफ़रोज़ तर्जुमो थियल आहे मिर्ज़ा कलीज बेग साहब जो। बदनसीब थरी मोहम्मद इस्माइल उर्सानी साहब जो मशहूरु ड्रामो आहे जेको PTV ते बि नशर थी चुको आहे। ॾाढो मशहूरु ड्रामो आहे। मिटीअ जा माण्हू अमर जलील ज़रूरु अगरि तव्हां PTV ॾिसंदा हूंदा त तव्हांखे ज़रूरु ख़बर पवंदी त मिटीअ जा माण्हू अमर जलील जो मशहूरु जंहिंमें हू हिकिड़ो किरदारु ईंदो आहे डब्बू बादशाह। तव्हांखे ज़रूरु यादि हूंदो अगरि तव्हां ॾिठो हूंदो त। आख़िरी रात में मुमताज़ मिर्ज़ा साहब जो मशहूरु ड्रामो आहे। ज़िंदगी जो ऋण नूरुल हुदा शाह जो लिखियल आहे। गुलनि वारी छोकिरी अली बाबा जी जो ड्रामो आहे। गुलनि जहिड़ा घाव आगा सलीम जो लिखियल आहे। रनी कोड़ जा धाड़ियल मंज़ूम इहो मंज़ूम जेको आहे सो हिकिड़ो ड्रामो लिखियल आहे शेख अयाज़ जो। ॿियो मंज़ूम ड्रामो तव्हां मूंखे ॿुधाईंदो त कहिड़ो मंज़ूम ड्रामो शेख अयाज़ लिखियो आहे? पड़ाडो सोई सॾु मुमताज़ मिर्ज़ा साहब जो पड़ाडो सो सॾु मुमताज़ मिर्ज़ा साहब जो ड्रामो आहे। लुड़क लुड़क ज़ंजीर मशहूरु ड्रामो आहे काज़ी खादम जो। सिज गिरहण केहर शुकत जो मशहूरु ड्रामो। अगरि तव्हां PTV ते ड्रामा ॾिसंदा आहियो क्लासिकल ड्रामा नाटक रंग त तव्हांखे ज़रूरु इहो ड्रामो बि नज़र उते ईंदो। वाटनि जहिड़ियूं अब्दुल कादिर जुनेज साहब जो लिखियल नाटक आहे। हारी ऐं तइलीम नाटक आहे शमशेर हैदरी साहब जो। मिट्टी जा रांदीका अनवर बलूच साहब जो मशहूरु ड्रामो आहे। उनखां पोइ सम्झो था उहे मशहूरु सवानी उमरियूं जेके असांजे अदीबनि लिखियूं आहिनि। हू ॾोथी हू ॾींहं पीर हसामुद्दीन राशी साहब जो लिखियल आहे। जनम गुज़ारिम जिनसी साईं GM सैयद साहब जो लिखियल आहे। पखड़ा ऐं पहवार अब्दुल करीम गदाई साहब जो लिखियल आहे। सिंधी सबाजड़ा इस्माइल उर्सानी साहब जो लिखियल आहे। साओ पन या कारो पन्नू मिर्ज़ा कलीज बेग जी आतम कहाणी आहे। जहिड़ा गुल गुलाब जा गुलाम रब्बानी आगरे साहब जो लिखियल आहे। मुंहिंजी आतम कहाणी जहिड़ा गुल गुलाब जा गुलाम रब्बानी आगरे साहब जो लिखियल आहे। मुंहिंजी आतम कहाणी अलामा उमर बिन मोहम्मद दाऊद कोटे साहब जो लिखियल आहे। उहे ॾींहं उहे शींहं पीर अली मोहम्मद शाह राशिदी साहब जो लिखियल आहे। आफ़ताब अदब हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी साहब जो लिखियल आहे। किथे त भञबो थक मुसाफ़िर शेख अयाज़ जो लिखियल आहे। हाणे हिते ॿ मजमूआ तव्हांखे मिलनि था मुख़्तलिफ़। किथे न भञबो थक मुसाफ़िर, किथे त भञबो थक मुसाफ़िर। ॿई जेके आतम कहाणियूं आहिनि उहे शेख अयाज़ साहब जूं लिखियल आहिनि। बुख अदब ऐं इश्क मशहूरु जेकी आतम कहाणी आहे उहा मोहन कल्पना साहब जी लिखियल आहे। ॻाल्हियूं ॻोठ वारनि जूं पीर हसामुद्दीन राशिदी जो
आहे किताब लिखियल जितामड़े जी डायरी सरला देवी साहब जो साहिबा जो जेको आहे सो इहो आतम कहाणी आहे। कुर्ब कलीच मोहम्मद सिद्दीक मुसाफ़िर साहब जेको आहे मिर्ज़ा कलीज बेग जी उमिरि ते हुनजी सवाने लिखंदो आहे। यादगिरियूं पहिरियों आतम कहाणी आहे नाऊमल जेको टालपुरनि जी हुकूमत खे ख़तमु कराईंदो आहे ऐं गवर्नमेंट अंग्रेज़नि जी गवर्नमेंट खे सपोर्ट कंदो आहे। उन खां पोइ असां चऊं था सचल ऐं जेके क्लासिकल शाइर आहिनि उन जे हवाले सां जेको अहम मवाद आहे उन ते असां डिस्कस कंदासीं। सचल जो कलाम जो तर्जुमो एनिमेरी शिमिल जेको आहे जर्मन में कयो आहे। सचल जो सभ खां वॾी मसनवी जेकी आहे वसलतनामा आहे। सचल जो कलाम उस्मान अली अंसारी साहब जेको सिंधी कलाम आहे उनखे हुन सहेड़ियो आहे। शाह करीम बुलड़ी वारे जा 94 बेत मिलिया आहिनि। ख्वाजा मोहम्मद जवान लवारी वारे जा 84 बेत मिलिया आहिनि। सामी जा सलूक जेके आहिनि 1200 मिलिया आहिनि। ऐं उहे कहिड़ी उन में लिखियल आहे स्क्रिप्ट में लिखियल आहे इहो तव्हां ॿुधाईंदा। उहो कहिड़ी स्क्रिप्ट में लिखियल आहे जीअं असांजो सिंधी जे तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे त इहो असांजो अरबी रस्मुल ख़त में लिखियल आहे जेको तव्हांजे साम्हूं अची रहियो आहे सिंधी अरबी रस्मुल ख़त। पर जेके सामीअ सलूक असांखे 1200 मिलिया उहो कहिड़ी रस्मुल ख़त में मिलियल आहे। काज़ी कादन जा 119 बेत मिलिया। हाणे हीरे ठकुर जेके बेत हथ कया आहिनि हरियाणा जे मठ मंदर मां उहे बि गुरुमुखी में लिखियल हुआ ऐं उन जो तादाद असांखे मिले थो त 112 जो तादाद उन जो आहे। ऐं पुराणा जेके असांखे 7 बेत मिलनि था बयानुल आरफीन मां उन जो तादाद 7 आहे। त कुल मिलाए करे 119 तादाद असांखे बेतनि जो मिले थो। शाह करीम जो कलाम बयानुल आरफीन आहे। इन साॻे में ई काज़ी काज़न जा 7 बेत शुरूआती में मिलनि था। बयानुल आरफीन शाह करीम जे मुरीद मियां मोहम्मद रज़ा लिखियो आहे। फ़राइज़ इस्लाम ऐं राहतुल मोमिनीन मोहम्मद हाशिम ठटवी साहब लिखियो आहे। गंज शाह लतीफ़ जो असुल कलाम जे कलमी नस्ख़ो जेको ज़ख़ीरो आहे तव्हां अगरि बिरशा वेंदा आहियो त उते बि तव्हांखे हिकिड़ो रिसालो नज़र ईंदो आहे जेको शीशे में बंदि थियल आहे त उहो गंज शरीफ़ आहे। मिनाजुल मारिफत लुत्फ़ुल्ला कादरी साहब जो कलाम आहे। शाह सचल सामी जेको आहे मोहम्मद इब्राहिम जोई साहब जो एॾो हिकिड़ो जीअं चइबो न तक़ाबली जाइज़ो शाह सचल सामीअ जे जेके फ़िकुर आहे फ़न आहे मौज़ू आहे उन्हनि जे हवाले सां हिकिड़ो डिटेल में किताब शाह सचल सामी लिखियल आहे। मोहम्मद इब्राहिम जोई साहब जो हिकिड़ो तहक़ीक़ मक़ालो आहे। सामी सागर बूंद में अनवर फिगार हकड़े साहब जो जेको आहे सो किताब लिखियल आहे। अॼु जे लाइ हिन पहिरीं वीडियो में एतिरो ई काफ़ी आहे। इनशाला असां हिन सिलसिले जा बाक़ी वीडियोज़ बि असां अॻिते ठाहींदासीं। उमेद आहे तव्हांखे हीउ वीडियो ॾाढो इंफॉर्मेटिव लॻो हूंदो ऐं कोशिशि कंदासीं त तव्हां सां जुड़ियल रहंदासीं पंहिंजे यूट्यूब चैनल से। ऐं तव्हां बि कोशिशि कयो त असां सां जुड़ियल रहो ऐं मुंहिंजो चैनल ज़रूरु सब्सक्राइब कयो त जीअं तव्हांखे वधीक अहिड़ा इंफॉर्मेटिव वीडियोज़ आउं तव्हां ताईं पहुचाए सघां। पंहिंजो ख़्यालु रखिजो। मूंखे जो इजाज़त। अल्लाह भाई।